सजी जिंदगी तो मूंसां जोर आज़माई कई आहे ऐं सदाई नुक़सान कर बहितर थींदो त हाणे असां हिकु थी जेकॾहिं मां सलीम खे मारायो आहे त उनजे बदिले में तूं मुंहिंजे ख़ासि माण्हू हाशियू खे बि त मारियो आहे। खान जेकॾहिं हाशियू खे मां मारिया त पोइ बराबरि हिसाब थी खणी जो हुन मथां गोलियूं बहावल ऐं मूसा हलाई पर जेकॾहिं तूं ॻोठ जे मथां हमिलो न करी आहे न त असां हुननि खे संभाले वठूं। खान जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न त हाणे तुंहिंजे बर्बादी जा ॾींहं शुरू थी विया। मूंखे बर्बाद करण जा ख़्वाब ॾिसण वारा मरी खपी विया इन करे चवां थो सजावल त इहा सोच छॾे ॾे त पोइ नवाब खान खे तूं बर्बाद कने मूं तो तरफ़ ठाह जो हथ वधायो आहे ऐं मुंहिंजा दरवाज़ा बि तुंहिंजे लाइ खुलियल आहे। मूंखे उमेद आहे त तूं बि हथ वधाईंदे ठाह जे लाइ पर जे तो ईअं न कयो ऐं दुश्मनी खे तरजीह ॾिनई त सिर्फ़ मां बर्बाद कोन थींदुसि पर तुंहिंजो नालो निशान बि मिटिजी वेंदो। हे मुड़ुस मारींदो सिजावल खान हिकिड़ी उछल ॾिनी त मां सहकंदो अची हिते पहुतो आहे जेकॾहिं ॿ उछलूं ॿियूं ॾींदोमांसि त गोॾा खोड़ींदो अची मुंहिंजे साम्हूं हे मुड़ुस कंदो सिजावल खान खे बर्बाद। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।